आज जी बिल्कुल इन टाइम असां सिंध हाई कोर्ट में मौजूद आहियूं जॾहिं त 6 मार्च जो ही वाक़ियो आहे जंहिंमें ज़ाकिर हुसैन शहरी जेको गुम थी वियो हुनजे वारसनि पारां जेको आहे जुडिशल कम्पलेक्स जी अदालत में हिकिड़ी दरख़्वास्त दाख़िल कराई वई। तंहिंखां पोइ दरख़्वास्त ते जेको आहे शहज़ाद जज पारां जेको आहे CIA दफ़्तर सदर में छापो हयो वियो हिकिड़ी गाॾी ते। उन छापे जे दौरान जेको आहे उते जे अमले खे तलब कयो वियो। तंहिंखां पोइ जज जो इहो चवणु हुयो त जेको अमलो आहे उतो फरार थी वियो ऐं पंहिंजे स्टाफ सां गॾु मिली करे जॾहिं हुननि बख़्तरबंद गाॾी जो तालो टोड़ियो त उनखां पोइ जेके 6 माण्हू अंदरि वेठल हुआ उन्हनि खे पटियूं ॿधल हुयूं। उन्हनि खां पुछा गुछा कई वई। तंहिंखां पोइ उतां जे अमले खे तलब कयो वियो ऐं उतां जे रोज़नामचे में जांच कई वई त जेके 6 माण्हू अंदरि वेठा हिकिड़ा माण्हू त अहिड़ा हुआ जेके 13 ॾींहंनि खां उते मौजूदु हुआ ऐं जेके ॿिया माण्हू हुआ उहे 1-2 ॾींहंनि खां उते मौजूदु हुआ। जॾहिं उन्हनि जे हवाले सां जांच कई वई त उन्हनि जो को बि क्रिमिनल रिकॉर्ड मौजूदु न हुयो, न उन्हनि जे मथां को ताज़ो केस दाख़िल थियल हुयो। उनखां पोइ जेके 6 माण्हू हुआ उन्हनि खे अदालत जे हुकुम ते उतां रिहा कयो वियो। तंहिंखां पोइ ज़ाकिर हुसैन जे घर भातियुनि पारां इहो शक ज़ाहिर कयो वियो त थी सघे थो ज़ाकिर हुसैन खे CIA दफ़्तर में गैर क़ानूनी तौर ते रखियो वियो हुजे। उन्हनि जी निशानदेही ते जेको आहे जॾहिं उते अदालत पारां छापो हयो वियो त ज़ाकिर हुसैन न मिलियो। शहज़ाद जज पारां इहो CIA दफ़्तर छापो हयो। तंहिंखां पोइ अॻिले ॾींहुं जेको आहे जज इहा हिदायत कई त SHO समेत जेके तमामु एहलकार आहिनि उहे सुबुह जो अदालत आॾो पेश थियनि। जीअं अदालत आॾो पेश थिया त उहे अदालत खे मुतमिन न करे सघिया। अदालत पारां इहो हुकुम ॾिनो वियो त SHO समेत जेके तमामु एहलकार उन्हनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वञे। तंहिंखां पोइ अॼु जेको आहे उन फैसले खे पुलिस पारां चैलेंज कयो वियो आहे ऐं पुलिस पारां चयो वियो त हिन हुकुम खे चैलेंज कयो वेंदो ऐं जेके माण्हू हुआ उहे क्रिमिनल हुआ। ऐं इन हवाले सां जेको आहे 4 ॾींहं अॻु जो इहो वाक़ियो आहे जॾहिं अदालत पारां छापो हयो वियो त जेको आहे अदालत पारां जेको आहे छापो हयो त जेके 6 माण्हू उन्हनि खे बाज़ियाब करायो वियो हुयो। जी।